सिंध वासियों जीअं त कुझु ॾींहंनि खां सिंध में वहशतूं रक़्स पियूं कनि ऐं लाश छाड़िया पिया वञनि, पर अफ़सोस 15-16 सालनि खां सिंध जे अवाम खे सियासत ऐं जमहूरियत जे नाले ते गुमराह कयो पियो वञे। हिन गुमराहीअ जो सरवाण पैदागूर जमहूरियत जो रखवालो ऐं संदसि वाठो मुराद अली शाह हिन सिंध ते हुकूमत पिया कनि। अचो त खेनि सवाल पुछूं, छा जमहूरियत खे इहो जाइज़ात सिंध जा बेड ज़मीनूं समुंड विकिरो कजे? सिंध पुछे थी, छा जमहूरियत खे इहो इख्तियारात तालीम सिहत स्कूल यूनिवर्सिटियूं जे नाले ते करोड़ रुपयनि जूं बजटूं हज़म कयूं वञनि ऐं उस्ताद वीज़ा ते वियल हुजनि? सिंध पुछे थी, छा जमहूरियत खे इहो इख्तियारात ॻोठ रोडनि रस्तनि जा वाहन वस्तुनि जा तरीक़े जे नाले ते करोड़ रुपयनि जी बजट हज़म ऐं सिंध जा रोड रस्ता खंडरात बणियल हुजनि? सिंध पुछे थी, छा इहो जमहूरियत खे इख्तियारात कंदकोट कशमोर खैरपुर घोटकी जटमाबाद दाड़ेलनि जे हवाले हुजे? तौफ़ीक़ जा इदारा रेंजर्स पुलिस पगारूं वठी गहरी निंड सुतल हुजनि? सिंध पुछे थी, छा इहो जमहूरियत इख्तियारात स्कूलनि में उस्ताद पढ़ाइण ख़ातिर वञनि, अजमल सांधियां रोड ऐं रस्ते ते बेदर्दी सां शहीद कया वञनि, कातिल आज़ाद हुजनि? सिंध पुछे थी, छा इहो जमहूरियत खे जाइज़ात सिंध जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदड़ सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जान मर जहिड़ा माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते शहीद कया वञनि, कातिल आज़ाद हुजनि? सिंध पुछे थी, छा जमहूरियत खे इहो जाइज़ात मौसूम हिंदू नियाणियुनि खे अगवा करे ज़बरदस्ती मज़हब मटायो वञे? सिंध पुछे थी, छा जमहूरियत खे इहो जाइज़ात हवेलियुनि में फातिमा फरडे जियां मासूम नियाणियूं रेब जो शिकार थी शहीद कयूं वञनि? सिंध पुछे थी, छा इहो जमहूरियत खे जाइज़ात लाश खे साड़ियो वञे ऐं जमहूरियत खे इहो जाइज़ात लाश साड़ींदड़ गुंडनि खे आज़ाद छूट ॾिनी वञे, जंहिं महिल जंहिं माण्हू खे फतवा ॾेई साड़ाए छॾे ऐं खेनि पकड़ धकड़ न हुजे? सिंध पुछे थी, छा इहो जमहूरियत खे जाइज़ात इंसानी रवादारी मार्च कंदड़ सिंध जे शऊर फ़िक्र अदीबनि फ़नकारनि ऐं सिंध जे नियाणियुनि खे कराची रोडनि ते घसीटियो ऐं घेलियो वञे? सिंध पुछे थी, छा इहो ज़रदारी जी पैदागीर जमहूरियत खे जाइज़ात सिंध जेको 7 करोड़ सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे उन जूं ज़मीनूं ग्रीन पाकिस्तान जे हवाले करे ऐं सिंध जे पाणीअ ते धाड़ो लॻाराए 6 केनालनि जी सयूं करे मंज़ूरी ॾिए, सिंध जे वजूद जो विकिरो करे ऐं वॾो वापारी बणिजी ऐवान सदर में वेठो रहे? सिंध पुछे थी, आसिफ अली ज़रदारी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो किथे आहे? छो शहीद कयो वियो? कातिल इस्लामाबाद जी कुर्सी आहे? शहीद बेनज़ीर किथे आहे? कातिल पिंडीअ जो लियाकत बाग आहे? कंहिं वक़्तु बि तव्हांखे इक़्तिदार जी कुर्सी तां धुॾे तुॾे हटायो वेंदो, ख़बर न आहे उछलियो वेंदो या जेल हवाले थींदो, मगर सिंध ईंदड़ नस्लनि जी अमानत आहे। आसिफ बिलावल ज़रदारी डिॼो न ॾींहं खां जो तव्हांजे लाड़काणे नवाब शाह अचण वञणु महाल थी पवे ऐं सिंध जो अवाम अवां सां दस्ते गिरेबान बणिजी बीहे। हक़ मौजूद, सिंध मौजूद।